नए शेखन लाल, नए घोघट ऐं ईरान जे नए मगज़ जे ज़रिए अचे थो। आवरान खां नए साई जे ज़रिए ईंदड़ पाणी अधु मूला नदी ऐं अधु जोही ॾांहुं वेंदड़ नए गाज में पवे थो, छाकाणि त नए साई ग़ैबी देरे जे चांडियनि ऐं झल मक्सी जे मक्सिन जो जाबलू दंग ते आहे। निगोर इलाइक़े में मूला नदी जो पाणी पहुचण खां पोइ 5 हिसनि में तक़सीम थिए थो। इन करे इन जॻह खे पंजक सॾियो वञे थो। मूला नदी जे 5 हिसनि मां 3 हिसा झल मक्सी जे मक्सिन, हिकु हिसो गंदावाह ऐं हिकु हिसो फतेहपुर जे सैयदनि खे मिले थो। कुछ एक्स्ट्रा पानी नए में वञे तो, बाक़ी कारेज़न में डिवाइड थिए तो, जंहिंमें काफ़ी माण्हू शरीक थियनि था। और उन्हीं में असां नवाबी घर जो भी पानी आहे, फैमिली जो, उन्हीं जे अलावा ॿिया असांजा पंजुक जा भूताणी आहिनि, हुननि जी ज़मीन आहे, हुननि जो पाणी आहे। ईअं अंसारी आहिनि, सैयद आहिनि, गंदावा शहर जेको ख़ान कलात जो हूंदो कंहिं ज़माने उन्हीं जो पाणी हुयो, हाणे उहो सरकारी पाणी थी चुको आहे। इन हिसाब सां उहो डिवाइडेड आहे। मूला जे मथां आस्थाना पीराने पीर ते रहंदड़ फ़क़ीर दिली जान मूला सां मुहबत जो इज़हार कंदे ऐं मूला जी दहशत बाबति ॿुधाईंदे चवे थो त हिन ई नदीअ जो पाणी पीअंदा आहियूं, इन करे मूला खे असां पंहिंजी माउ सम्झूं था। इहो साईं असां पुराणे गपे ॾाॾे जे वक़्तु खां वॾे वक़्तु वेठल आहियूं। हिते पंहिंजो हेठि बनी आहे, ज़मीन आहे, हितो पाणी पीअंदा आहियूं। ज़मीन बि जो ईंदो आहे लुड़ पाणी, उन खां आबादी आहे वॾी, इन जो सुख आहे, इन खे इन माउ वांगुरु सम्झंदा आहियूं। हे सुठी चीज़ आहे, असां पाणी दाणी इन खां पीअंदा आहियूं। और लुड़ पाणी हाणे हे मूरा असांजी माउ वांगुरु असां इन करे ॾिसंदा आहियूं। मूरा असांजी वॾी पाइदार आबादी, इहे सब्ज़ी तिर, या आबादी मुंग, या गदीम, या ज्वार, ये वॾा इन में फसल सभिनी काशेवासियुनि जी हा, काशेवासियुनि आबादी आहे वॾी। ये मूरा वॾी असांजे लाइ सुख आहे। जी हा, हिते वॾा पथर झलमंगसी जा असांजा सभु जेके आहिनि अचे मेड़ींदा आहिनि पथर, हितो ई पंहिंजा होॾे ईंदा आहिनि उठनि ते किरायो करे। पथर वॾा ख़ूबसूरत आहिनि, कंहिं कंहिं पथरनि में नाला लिखियल आहिनि। बिल्कुलु हा, इहे अलाह साईं जा, मोहम्मद साईं जा, अली साईं जा। हिकिड़ो हितो छोकिरो खणी वियो शहीद बादशाह ते, उते पथर रखे झलमक्सी में, अली हसन नालो। त हितो ईअं मूरा जे विच में हितो ईअं घुमंदे घुमंदे ईअं आया बि पिकनिक जे शिकार जे शौक़ में, ईअं घुमंदे घुमंदे नाला ॾिसंदा। असां बि ईअं घणनि जा नाला ईअं ॾिसंदा रखिया आहिनि असां वटि बि पथर। नाला लिखियल आहिनि? जी हा, जी हा, हिते हाणे हिकिड़ो पथर हिते बि पियो ईअं सफ़ा बिल्कुलु अलाह जे नाले वांगुरु 3 जॻह। मूला नदी जे हवाले सां मक़ामी सतह ते जेकी मुतालबा कया वञनि था, उन में सभ खां वॾो मुतालबो मूला नदीअ मां ईंदड़ पाणी ते डैम अॾण जो आहे। 1993 ऐं 1996 ईस्वी में बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर नवाब ज़ुल्फ़कार मक्सी हिते डैम अॾण जो प्रोपोज़ल ॾिनो, पर वफ़ाक़ी हुकूमत सां इख़्तिलाफ़नि सबबि इन जी मंज़ूरी न थी सघी। चयो वञे थो त वाबडा पारां मूला ते नंढे डैम अॾण लाइ फिज़िबिलिटी रिपोर्ट तयारु कई पई वञे, जंहिंजे सर्वे जो कमु बि शुरू कयो वियो आहे। जॾहिं बोर्ड आई त वाबडा जी टीम उते मौजूदु हुई, जंहिंखे हेलीकॉप्टरनि ज़रिए ॿाहिरि कढियो वियो। हाणे थियणु ईअं घुरिजे त हुकूमत खे ख़ूबसूरत माॻ घुमंदड़ सयाहनि जे नज़रुनि खां ओझल मूला नदी खे सयाहती माॻ करार ॾेई उते माण्हुनि जे घुमण फिरण लाइ सहूलियतूं फ़राहम करे। हुकूमत खे अहिड़ी तरह सां हिकु तरफ़ वॾे मिक़दार में नाणो मिलंदो त ॿिए तरफ़ बलूचिस्तान जे पुठिते पियल इलाइक़नि में रहंदड़ माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम थींदा। नाज़रीन, ॾिसण में मूला नदी जेतिरी ख़ूबसूरत आहे, ओतिरो ई हिन जो साफ़ ऐं शफ़ाफ़ पाणी आहे, जंहिंमां हेठि तव्हां ॾिसंदा हूंदो त उन मां पथर बि नज़र अचनि था। हिन ई पाणीअ खे माण्हू पीअण जे लाइ बि इस्तेमालु कनि था ऐं हीउ पाणी अॻिते हली ज़मीनुनि जे लाइ बि कतबु आंदो वञे थो। हर साल हीउ पाणी माण्हुनि जे लाइ रहमत बणिजी हिन इलाइक़े खे आबाद कंदो आहे, साओ कंदो आहे ऐं हिन ई पाणीअ ते हीअ सॼी ज़मीन साई थींदी आहे। कैमरामैन हाफ़िज़ मंगीअ सां गॾु सरकट सधायो, KTN मूला नदी, बलोचिस्तान।